पाण चऊं था बिलावल साहब के हितों अचे पियो अञा लाड़काणे वारा तोखे तंग कंदा, शहदाद कोट वारा तंग न कंदा। कम तमाम घणा ज़रूरत में आहिनि असां वटि शहर में। लास्ट 3 years जे क़रीब जॾहिं का हे अरिड़हं का असांजी आई आहे और फेडरल गवर्नमेंट असांजी न आई त 3 साल हिते तरक़ियाती कम जीअं हलणु खपनि उहे न हलिया। पीपल्स पार्टी के सीनियर अगवान MP मीर नादर अली मक्सी चयो त शहदाद कोट जी तालका अस्पताल जा वॾा मसला हुजण करे उन जा इंतज़ाम सेहत खाते का वापस वठी इंडस अस्पताल हवाले कराया वेंदा। शहदाद कोट के कब्रस्ताननि तां कब्ज़े के खात्मे लाइ ईंदड़ हफ़्ते ऑपरेशन शुरू करायो वेंदो। हिन चयो त उन्हनि इतलाहनि जी सुराई थी रही है त पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ईंदड़ आम चूंडू पंहिंजे शहीद वालदा मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे चूंड तक शहदाद कोट वारे क़ौमी तक तां विढ़ंदो। असां चाहियूं था त पार्टी चेयरमैन हितां चूंड विढ़े समूरी मुहिम असां पाण हलाए खेसि शहीद राणी जियां भरपूर नमूने कामयाब कराईंदासीं। शहदाद कोट में मीडिया सां ॻाल्हाईंदे मीर नादर ख़ान मक्सी चयो त शहदाद कोट शहर जा वॾा मसला मुद्दे ख़ासि ड्रेनेज निज़ाम, पीअण जो साफ़ पानी न हुअण ऐं गंदगी जो फैलाव आहे। गुज़िरियल 3 वरनि खां लाॻीतो तरक़ियाती कम न थियण करे शहरनि खे मसइलनि जो मुंहुं ॾिसणो पइजी रहियो आहे। पर हाणे तरक़ियाती कमनि जी शुरूआत कराई वई आहे। तंहिं हूंदे बि कमनि जी रफ़्तार सुस्त हुजण करे ॾुखियाई थी रही आहे। म्यूनसिपल कमेटी जी माली वसीलनि जी घटिताई सबबि सफ़ाई जो निज़ाम बहितर न आहे, पर हाणे ड्यूटी न कंदड़ मुलाज़िमनि जी पघार में कटौती कई वेंदी। चयो त अॼु बि हितां जी चूंडियल MNA आफ्ताब शाबान मीराणी जी ज़िम्मेवारी पाण ते खणी बीठल आहियां। MNA जे फंड जा करोड़ों रुपया शहर अंदरि रोडनि जी तामीर ते ख़र्च थी रहिया आहिनि। जेतोणीकि उहा रक़म पहिरियां सिजावल जूणे जो मीरो खान ऐं कुबो सैद खान में भी ख़र्च करण जो रिथियो वियो हो, पर पोइ उहा समूरी शहदाद कोट शहर ते ख़र्च करण जो फ़ैसिलो कयो वियो। हिन चयो त ईंदड़ मकानी इदारनि जी चूंडूं ईंदड़ साल जे शुरूआत में थींदे नज़र न पियूं अचनि, छाकाणि त एतिरो जल्द नई आदमशुमारी थियणु मुमकिन न आहे। मकानी चूंडुनि में वञण लाइ पीपल्स पार्टी जी तयारी मुकमल आहे, पर हिते हींअर चूंडुनि सां पार्टी खे मसइला पेश अची सघनि था। 2 सालनि खां बाद मकानी चूंडूं थियण सां असां मुखालफ़नि खे मुकमल तौरु मायूस करे सघूं था। उन मौक़े ते PP अगवान सेठ असगर अली शेख, हाजी कुर्बान सूमरो, अब्दुल वहीद भट्टी, अब्दुल हमीद कंबो, भाऊ अली नवाज़ मक्सी, अब्दुल्ला मक्सी, इमरान मक्सी ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ।